इजलास जो पिनल एजेंडा तहत रखियल हो उनमें मुतफ़िक़ा तौर ज़िले की वर्किंग कमेटी जैमें तालुकनि जा सदर साहिबान जनरल सेक्रेटरी साहिबान असांजे ज़िले जा उहिदेदार साहिबान शरीक आहिनि। असीं नवनि उस्तादनि जी पगार अकाउंट ऑफिस में करप्शन की गरम बाज़ार ऐं उस्तादनि जी फुरलट रिटायर थियल उस्तादनि जैसे 6 महीना 8 महीना पीरियड थी वियो आहे, साल थी वियो आहे, उन्हनि जी हिन वक़्त ताईं कंहिं बि उस्ताद जी कम्यूटेशन LPR वग़ैरह कोन पई थिए। उन सिलसिले में असीं पगारनि जे सिलसिले में सभ खां पहिरीं उस्तादनि जी पगारनि जे सिलसिले में असीं 10 तारीख़ सूमर ॾींहुं इंशाअल्लाह ताला 12 वॻे 1 वॻे इंशाअल्लाह ताला 1 वॻे अकाउंट ऑफिस जे ॿाहिरां पूरे ज़िले जा उस्ताद धरणो हणंदा। इहो अॼु असां ऐलान था कयूं ऐं इहो धरणो ओसि ताईं जारी रहंदो, भले उहो राति ॾींहं जो धरणो हूंदो, ओतिरनि ॾींहंनि जो धरणो हूंदो, ईअं न को अलामती धरणो हूंदो, बल्कि उहो धरणो असांजो कंटिन्यू हूंदो जेसि ताईं के असां उन उस्तादनि नवनि जी पघार जेसि ताईं उन पेरोल ते न चढ़ंदी तेसि ताईं इंशाअल्लाह ताला उहो धरणो जारी रहंदो। भले उहो धरणो राति जो हुजे, भले उहो धरणो ॾींहं जो हुजे, 2 ॾींहं जो हुजे, 3 ॾींहं जो हुजे, जेतिरो भी टाइम लॻो असांखे इंशाअल्लाह ताला सभिनी दोस्तनि जी मुतफ़िक़ा राय ऐं ऐवान जे फ़ैसिले जे तहत इंशाअल्लाह ताला अकाउंट ऑफिस जे अकाउंट ऑफिस जे करप्ट ऑफिसरनि जे आॾो इंशाअल्लाह ताला रुक जी दीवार असांजा उस्ताद बणंदा ऐं असीं पंहिंजे नौजवान उस्तादनि खे यकीन ॾियारियूं था त पेटियल ज़िलो घोटकी, पेटियल जा यूनिट जा दोस्त, पेटियल जे तालुकनि जा दोस्त बिना कंहिं लोभ लालच जे, बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं मतभेद जे अवां दोस्तनि जे लाइ क़ुर्बानी जे लाइ तयारु थी विया नी ऐं तयारु अॻु में बि हुयासीं ऐं इंशाअल्लाह ताला असीं सूमर जे ॾींहुं 1 वॻे जो ऐलान करियूं था पिया धरणे जो। असीं इंशाअल्लाह ताला इहो जेको आहे उस्तादनि जी पघारूं जारी कराए पोइ साह पटंदासीं। महिरबानी। हा सभिनी IB जे दोस्तनि खे हितां पैगाम ॾियां थो पियो त बिराए महिरबानी सभई IB जा दोस्त सूमर वारे ॾींहुं लॻंदड़ अकाउंट ऑफिस जे धरणे में शामिल थियनि। महिरबानी करे अवां दोस्तनि जो को कोऑपरेटिव घटि रहे थो, जंहिंजी शिकायत असांजा यूनिट कनि था पिया, तंहिंजे करे अवां जे लाइ ई असां जेको आहे क़दम खणूं था पिया। इहो असां पेटियल जो फर्ज़ु आहे, तव्हां शामिल थियो न थियो इहो पेटियल जो फर्ज़ु आहे, तंज़ीम जो फर्ज़ु आहे त तंज़ीम अवां जे हक़नि जे लाइ विढ़े ऐं असीं अवां जे हक़ जे विढ़ण जे लाइ सूमर ते 1 वॻे जो अकाउंट ऑफिस में धरणे जो ऐलान करे चुका आहियूं। अवां IB जे दोस्तनि खे असीं गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजी पघार जे लाइ असां दोस्तनि सां पेटियल ज़िले घोटकी सां कुले में मिलाए करे सूमर वारे ॾींहुं 1 वॻे अकाउंट ऑफिस में पहुची वञो। महिरबानी। थैंक यू।